अड़े वञ इन मंगणार खे सॾु करे अच वते तो लफड़ लफड़ कंदो होगा फ़कीर तोखे रहस सरायो आहे अच विढ़ंदी कोन। अरे छो विढ़ंदो मूंसां रहसत वारो कोई मोतबर माण्हू आहे छा जो पराए राज जे माण्हुनि खे थो घुराए। मां निधड़ को माण्हू कोन आहियां मां रेस बचल खान जे राज जो माण्हू आहियां। तुआरे रेस खे जे विढ़णो आहे न वञी पंहिंजे राज जे माण्हुनि सां विढ़े। अड़े ॾे ख़बर इहो बचल एडी वडी का आफत आ छा? बचल खान आफत वफत कान्हे मुड़स माण्हू आहे मुड़स माण्हू। अड़े ख़बर आ मूंखे ख़बर आ इहो बचल हिकिड़ो खुथल मल आहे ॿियो छा आहे। ॻाल्हि ॿुध तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। मां वरी कहिड़ो सियासतदान आहियां जो मूंसां ॻाल्हियूं कने। मुंहिंजी दिलि चवे थी त तोखे को कारोबार खोले ॾियां। अड़े केसि ताईं इहो दोल वॼाईंदे हाँ छोरा त तुआरा सुधरिया ई कोन। मां तुंहिंजी इहा नौकिरी वोकिरी कोन कंदुमि छाजे लाइ कयां तुंहिंजो इहो बेलपो। अड़े चरिया ये राज़ जूं ॻाल्हियूं न राज़ जूं। पैसो मुंहिंजो कारोबार तुंहिंजो तूं रुगो ॾिस न 2 साल ॿिनि में करोड़पति थी करोड़पति। अरे सबर हिकिड़ो पहाको आहे पहाको इहो आहे सियाणनि चयो आहे त उठ जे लाहीअ ते बि लानत ऐं चाढ़ीअ ते बि लानत। मां ही दोल वॼाए पंहिंजे पेट जी रोज़ी करण थो चाहियां। मां इहो करोड़पति थियणु नथो चाहियां। जेकॾहिं मां करोड़पति थियणु चाहियुमि न त माण्हुनि जे मां खाते मां ई निकिरी वेंदुसि रुगो पैसनि जो पुॼारी थी वेंदुसि पैसनि जो पुॼारी तो वांगुरु। अरे वॾो को निभागो ही पैसे खे तो पुठी ॾी। पैसे लाइ माण्हू अलाए छा छा कंदा था वतन। अड़े पैसो हूंदी न त माण्हू तुंहिंजी इज़त बि कंदा। मंगणार फ़कीर रेस करम खान ये पैसा या मिल्कियत ये दौलत ये ज़मीनूं तोखे ई मुबारक हुजे। असां ग़रीब ई सही ही जेके माण्हू तो सां गॾु आहिनि तूं हिननि खां पुछ त 10 साल पहिरीं इहा तुंहिंजी का इज़त कंदा हुआ या न हिननि खां पुछ। रेस करम खान असां सदियुनि खां वठी असांखे सभई राज जा माण्हू सुञाणनि। असीं दर दर जा फ़क़ीर आहियूं असीं सभिनी खे सुञाणूं था सभिनी खां वाक़िफ़ आहियूं। बाक़ी तो वारे पीउ वटि चोरनि खां सवाइ ॿियो केरु ईंदो। पहिरें नंबर जो पाथारीदार हो पाथारीदार। जेके सभु तुंहिंजे भरिसां लठियूं कुहाड़ियूं खयूं बीठा न पहिरें नंबर जा ठग अथई ठग। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।